अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 27 जनवरी। घर ख़ाली थी वियो छो त मुंहिंजा सभु महिमान जेके आहिनि उहे हलिया विया ऐं हाणे मां हितां जी सफ़ाई कराईंदमि मथां जी ऐं उनखां पोइ नामालूम मुदत ताईं कमरा इहे साफ़ु सुथरा बंदि पिया हूंदा छो त ज़ाहिर आहे असां हिननि खे ज़रूरत जे वक़्तु ई खोलींदा आहियूं। सो इहा सूरत हाल उहा ई जेका हिन खां पहिरियों तव्हां ॾिसी चुका आहियो। त हाणे इहा ब्लॉग जी इब्तिदा आहे। हाँ, इनको दीवार पे ही डाल दो, इसको तो उल्टा करके खूब साफ़ कर देना, ठीक है। सो हाणे हेठि हलूं था ऐं हीअ हिते कमु कंदी रहंदी। नव थिया आहिनि हिन महिल, अमां जन थोड़ी देरि पहिरीं 2-3 मिंट पहिरीं निकिरी विया आहिनि ख़ैर सां। हाणे मां आहियां ऐं ज़हरा आहे, थोड़ी देरि खां पोइ इहा बि हली वेंदी, पोइ सिर्फ़ु मां हूंदमि, ठीकु आहे। इहा पंहिंजी सफ़ाई जो कमु जारी रखंदी ऐं मां हेठि वेही कुझु न कुझु इंजॉय कंदमि। 11 थिया आहिनि ऐं मां किचन में अची वई आहियां। तबियत मुंहिंजी बिल्कुलु ख़राबु आहे, निंड पूरी न आहे, थक आहे ऐं गलो ख़राबु आहे इलाही। ऐं हिते मां बसर जो दाग़ करण लाइ रखियो आहे त जीअं मां मंझंदि जी मानी जी तयारी कयां। थोरी वॾी देगिड़ीअ में मां पचायां थी अॼु बिह, ऐं इलाही सारा पचाईंदमि छो त असां उहे रुखाब खाईंदा आहियूं, तंहिंजे करे उनजी तयारी थी थिए। हिते टमाटर, अदरक, थूम, गरम मसालो सभु कुझु कढी रखियो आहे। उन सां गॾु गॾु मां साफ़ु कंदमि बिह। बिह जीअं आया आहिनि तीअं जो तीअं थैली में वेठा पिया आहिनि, असां उहे कढिया ई न आहिनि छो त टाइम ई न मिलियो ऐं पली बि फ्रीज़र में पई आहे। त मुंहिंजो ख़्यालु हो, इरादो इहो हो त पली जेका आहे मां पली गोश्त सां गॾु पचाईंदमि ऐं उन जेका दावत हुई उन में उहा बि हिकिड़ी मुंहिंजी डिश हूंदी। उहा ख़बर पई त विच में ट्यूसडे ऐं वेनसडे हुयो त मां गोश्त न वठी सघियमि छो त गोश्त असांजे घर में पियो न हूंदो आहे। गोश्त असां खाईंदा ई न आहियूं घणो करे, ठीकु आहे। सो रेड मीट जी वजह सां त हाणे मां पहिरियों त कुझु बिह हिन मां कटे ऐं देगिड़ी में विझंदमि त जीअं मुंहिंजो बोड़ पचण जे लाइ पचंदो रहे। ऐं उन खां पोइ मां जेको आहे बाक़ी बिह कटींदमि, उन्हनि जो छा थी कयां उहो बि तव्हां सां शेयर थी कयां। 12:15 थिया आहिनि ऐं बोड़ मां हिते चाढ़े चुकी आहियां, जेको हाणे आस्ते आस्ते बॉइल थियणु शुरू थी वियो आहे। सो इहो पचंदो रहंदो हिते हल्की में। हिते बिह ॾाढा नरम कचड़ा ऐं शुक्र अलाह जो त एतिरा ॾींहं रखिया रहिया त ख़राबु न थिया आहिनि। ईअं टुकड़ियूं टुकड़ियूं के नंढड़ियूं ज़ाया थियूं, न त बाक़ी जेको आहे मां पूरा जो पूरा बिह कटे छॾिया आहिनि। ऐं हीअ अधु बिह मां चाढ़िया आहिनि, हुते अधु बिह ई आहिनि। हिननि बिहनि जो तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी भेणनि तजुर्बो कयो, इन खां पहिरियों मूंखे ख़बर न हुई त हे एज़ इट इज़ कचा बिह फ्रीज़ कयो ऐं जंहिं महिल पचाइणा हुजनि, जंहिं शइ में विझणा हुजनि त गरम ॼमियल जो ॼमियल उन गरम बोड़ में विझो, चाहे दाग़ में था विझो, पालक में, मसाले में, जंहिं में बि विझणा आहिनि। यानी हिननि खे डीफ्रॉस्ट अगरि कंदव त हीअ बिल्कुलु हीअं जीअं न ॻंढेरियूं खाईंदा आहियूं त कमंद जे उन्हनि जी ॻंढेरियुनि जी चूसण खां पोइ, चॿाइण खां पोइ कहिड़ी हालत हूंदी आहे, त अगरि डीफ्रॉस्ट कंदव हिननि जी उहा ई हालत थी वेंदी। सो हिननि खे डीफ्रॉस्ट न आहे करिणो, त जंहिं महिल जंहिं शइ में विझणा हुजनि एज़ इट इज़ कढी उहे उन में विझणा आहिनि। हीअ हेॾो सारो गंद अलाए 2-2.5 किलो त मिटी निकिती आहे। मुंहिंजी भेण चई भई 3 किलो बिह आहे, मूंखे त 1.5 किलो बिह हूंदा टोटली साफ़ु ऐं कटियल। सो हिननि खे मां कंदमि हाणे फ्रीज़। तव्हां अञा ताईं हिते पिया आहिनि छो त मूंखे मुनो कलाकु पूरो बिहनि खे छिलणु, कटणु, साफ़ु करण में लॻो आहे। ऐं हीअ बिह फ्रीज़ करे मां रेस्ट करणु वेंदमि छो त मां इलाही थकिजी पई आहियां। मज़ेदार लंच रेडी आहे ऐं मां धाणा कटण मूंखां न पिया पुॼनि, इन करे मां हिन में न विधा आहिनि। सो 1:15 थियो आहे, मां मानी खाई नमाज़ पढ़ंदमि, रेस्टोरेंट जो वेट कंदमि। ऐं उनखां अलावा अॼु असांखे ग्रॉसरी वठणु वञिणो आहे त उनजे लाइ बि असांखे थोरी तयारी करणी पवंदी। 3:15 थिया आहिनि हिन महिल ऐं मां इसराण वञूं था ग्रॉसरी वठणु। कल्ह मां हिननि खे पाणी ॾिनो त माशाअल्लाह फस्ट क्लास फ्रेश लॻा पिया आहिनि। सो वठी अचूं सौदो सामान ऐं वापसी ते वरी पोइ तव्हां सां मिलूं था ऐं शेयर कंदमि मां त छा करे आयसि। टिफेरी जी नमाज़ जो टाइम थी वियो ऐं असां वठी आयासीं उहे शयूं रेगुलर जेके असांखे खपंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं हिन में मास्क जो हिकिड़ो दॿो आहे, मास्क असां उहो बि स्टॉक में ईंदा आहिनि। ऐं हीअ रोज़मर्रा जूं खाइण पीअण जूं शयूं, मसाला वग़ैरह
जेके भी रेगुलर सामान, उनखां सवाइ ही शैम्पू, सर्फ, साबुण, टिशू पेपर, टूथपेस्ट वग़ैरह वग़ैरह, ऐं ऑयल ऐं अटो उहो त मथे रखी आयासीं सवेरे ई। सो हाणे मन कंदमि निमाज़ जी तयारी। ग्रॉसरी में कुल इहे ई शयूं आहिनि। ऐं हाणे हे मुंहिंजो पार्सल आयो आहे। हाणे त मूंखे यादि बि नथो अचे त मां केतिरा हफ़्ता पहिरियों इहो ऑडर ॾिनो हुयो। सो हाणे पहिरियों त निमाज़ पढ़ंदमि, उन खां पोइ मां इहो खोलींदमि त जीअं मां तव्हां सां शेयर करे सघां त हिन में मां छा घुरायो आहे। कपिड़ो ई मुंहिंजी मौज मस्तीअ जो सामान। सो फ़िलहालु निमाज़ जो टाइम आहे। पार्सल मां हे खोलियो ऐं हिन मां हे कपिड़ा घुराया आहिनि, उहे ई जेके मां हमेशह घुराईंदी आहियां। ऐं हे पहिरियों बि घुराए चुकी आहियां ॿई प्रिंट, पर हिननि जा रंग एॾा फास्ट हुया। रेड मूंखे कॾहिं बि एॾो परफेक्ट न मिलंदो आहे, तंहिंजे करे मां ही कलर्स घुराया आहिनि। ऐं प्रिंट हे पंहिंजी रिलियूं, कुशन कवर्स या जेको बि मां कंदी रहंदी आहियां उन जे लाइ, उन सिलसिले में। सो ही बि मां ॾिसो ही पहिरियों घुरायो आहे, ही मां यूज़ करे चुकी आहियां। सो इहो थियो। ऐं प्लस हिकिड़ो ही सेल्फ प्रिंट वाइट में, हे मुंहिंजो ॾाढो प्यारो प्रिंट आहे। हे मां तक़रीबन हर कलर में यूज़ करे चुकी आहियां, पंहिंजे इन क्राफ्ट वर्क में, रिलिन में, बैग्स में। हिन दफ़े वरी घुरायो अथमि। सो मूंखे ॾाढो हद खां वधीक कपिड़ो हिन जो पसंदि आहे। त ही मां ॿिनि शलवारुनि जो घुरायो आहे। ही मां हाणे हिन दफ़े रिलिन लाइ न, तुलो कॉटन आहे, हिन मां 2 शलवारूं ठाहींदमि, हिकिड़ी पंहिंजी, हिकिड़ी सुराण जी, इंशाअल्लाह। सो इहा आहे मुंहिंजी शॉपिंग। ऐं हिन मां सिर्फ़ु मुंहिंजो मक़सदु इहो ई हो रेड ऐं ब्लू घुराइण जो। अञा ब्लू हिकिड़ो स्टार्स वारो अवेलेबल न हुयो, त पोइ बसि जेको मिलियो आहे त मां उहो ई घुराए वरितो आहे। त बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हे अलाए केतिरे अरसे खां पोइ आयो आहे, जो मूंखां ॻाल्हि बि विसरी वई त मां कुझु जेको आहे ऑडर बि कयो आहे, त शुक्र अची वियो। 5:30 थिया आहिनि ऐं बिल्कुलु असां फारिग़ आहियूं हर कम मां। मंझंदि वारो बोर्ड पियो आहे, उहो ई राति जो खाईंदासीं, छो त ॿिए असां ॾाढे शौक़ सां खाईंदा आहियूं। ऐं अंदरि सुराण ग्रॉसरी पई सेट करे ऐं पंहिंजो ड्रामो पई ॾिसे। हिन करे अॼु मां ॿाहिरि निकिरी आयमि, त मां सोचियो थोरो ॿाहिरि वेही अॼु व्लॉग ठाहे ॾे, छो त अॼु मां सवेर थी ख़तमु कयां। छो मां इंतिहाई थकियल आहियां। जीअं मां शुरू में चयो त मुंहिंजी निंड पूरी न आहे, मुंहिंजो जेको आहे थक आहे मूंखे, ऐं गलो बि ॾाढो ख़राबु आहे, तंहिंजे करे कुझु मज़ो न आहे तबियत में। त मां सोचियो त अॼु जो व्लॉग हिन महिल ई मां वाइंड अप कयां थी, इन खां पोइ मां कंटिन्यू रेस्ट कंदमि। ऐं ॿी ॻाल्हि त घरु ख़ाली थी पियो आहे, ॾाढो दिलि बि ख़ाली थी पई आहे। ऐं मुंहिंजी भाइटीअ जी शादी हुई, तंहिंजे करे सभु आयल हुया हिते घर में। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सभु न्याणियूं सभिनीनि जूं पंहिंजे पंहिंजे घरनि में सुखियूं हुजनि। महिमान अलाह जी रहमत हूंदा आहिनि। तव्हां यकीन कयो, हे त मुंहिंजी माउ भाउर भेनरूं हुयूं, पर कोई बि मूं ॾे ईंदो आहे त मां एतिरी ख़ुशि थींदी आहियां। मां दिलो जान सां कमु कंदी आहियां। मां जेतिरी बि मुंहिंजी हैसियत आहे, चाहे ख़ुशहाली जे लिहाज़ खां, मच्छर आहिनि हिते ॾाढा, ख़ुशहाली जे लिहाज़ खां या हुनजे पंहिंजो कम जे महिनत जे लिहाज़ खां, जेतिरी बि मुंहिंजी गुंजाइश हूंदी आहे, मां ख़ातिर तवाज़ु करण जी कोशिशि कंदी आहियां। क्रोध सफ़ा न कंदी आहियां। ऐं मां सुराण ॿई असां हिकदमि उथी वेहंदा आहियूं तकड़ में, त भई छा छा पियो आहे, ॾिसूं छा छा करे था सघूं। या टाइम हूंदो आहे, जीअं हाणे महिमान 2 टे ॾींहं रहिया, त असां उन्हनि जे लाइ अरेंज बि करे पिया सघूं डिफरेंट शयूं। सो अल्हम्दुलिल्लाह, छो त महिमान अलाह जी रहमत आहे। रहमतूं खणी महिमान घर में ईंदा आहिनि, ऐं जॾहिं महिमान वेंदा आहिनि त पोइ उन घर जूं सॼियूं तकलीफ़ूं, ॾुख, सॼियूं ज़हमतूं, बलाऊं, परेशानियूं, मुसीबतियूं महिमाननि जे पोयां निकिरी वेंदियूं आहिनि। मां पहिरियों बि चयो त उहे महिमाननि सां गॾु न वेंदियूं आहिनि, उहे उन्हनि ॾे न वेंदियूं आहिनि, बल्कि दर खुलंदो आहे, महिमान मोकिलाईंदा आहिनि त उहे बि मोकिलाईंदियूं आहिनि, हली वेंदियूं आहिनि हेॾां होॾां। सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इहा असांखे हदीस मां साबित आहे, असांखे इहा तालीम ॾिनल आहे महिमान नवाज़ी करण जी। सो बहरहाल मिस कयां थी सभिनीनि खे, ऐं तव्हां सभिनी खे बि मिस कयां पई, छो त मां इलाही ॾींहंनि खां तव्हां सां कचहरियूं न कयूं आहिनि। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। सुभाणे आहे फ्राइडे। पूरी कोशिशि हूंदी, इंशाअल्लाह दुआ कजो त गलो सही हुजे, मुंहिंजो आवाज़ु सही हुजे, त मां लाइव सेशन तव्हां सां जेको आहे करे सघां ऐं कचहरियूं। सो मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में वरी मिलंदासीं। अॼु जो व्लॉग ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो, जेको कुझु मां ॾींहुं गुज़ारियो आहे, बावजूदि हिन जे त तबियत सही न हुई। आवाज़ मां तव्हांखे फील थींदो हूंदो मुंहिंजो गलो काफ़ी ख़राबु आहे, जंहिंजी मां इलाही सारी सार संभाल लही रही आहियां, जेको मूंखां पुॼे थो उहो कयां थी, पर पोइ बि थोरो टाइम लॻंदो आहे इन्हनि शयुनि में। त ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे अॼु जो व्लॉग कीअं लॻो। सो सलामत हुजो, आबाद हुजो, इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं।